सोशल मीडिया ते कुछ भी वायरल थियण में देर नाहे लॻंदी। अॼुकल्ह समाजी राब्तनि जी वेबसाइट्स ते पाकिस्तानी अदाकाराउनि बाबति प्रोपेगेंडा करे संदनि किरदार कशी कई पई वञे, जंहिं ते अदाकाराउनि बि सख़्त रद्दअमल ॾिनो आहे। अदाकाराउनि ते कूड़नि इल्ज़ामनि खे मछराए छॾियो आहे ऐं हिक ॿिए पुठियां सभु इल्ज़ामनि ते जवाब ॾेई रहियूं आहिनि। सोशल मीडिया ते हिक शख़्स मशहूर अदाकाराउनि सजल अली, कुबरा खान, माहिरा खान ऐं महविश हयात ते इल्ज़ाम लॻाया त संदनि गैर इख़लाक़ी वीडियोज़ मौजूद आहिनि। हमराह अदाकाराउनि जा पूरा नाला न वरिता, संदनि नालनि जा पहिरियां लफ़्ज़ ॿुधाया। अहिड़ी ॻाल्हि बाहिजियां पखिड़िजी वई ऐं वाहिपेदारनि व्लॉगर खे छिती तनक़ीद जो निशानो बणायो त बिना सबूतनि जे हू अदाकाराउनि ते इल्ज़ाम कीअं हणी सघे थो। अदाकारा कुबरा खान पंहिंजी स्टोरीअ में व्लॉगर खे 3 ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी आहे। चयाईं त मां कंहिंजे पीउ खां बि नथी डिॼां, व्लॉगर वटि सबूत आहिनि त पेश करे, न त मां हूअं बि लंडन जी शहरियत रखां थी, उते वञी बि हिन खे मुंहुं ॾींदसि। अदाकारा सजल अली पंहिंजी पोस्ट में चयो आहे त अफ़सोस आहे असांजे मुल्क में इख़लाक़ी क़दुर घटिजी विया आहिनि। हिन किरदार कशीअ खे इंसानियत जी बदतरीन शिकिल ऐं ॾोह करार ॾिनो। समूरे मामले में महविश हयात बि चुप न रही ऐं जवाब ॾिनाई त सस्ती शोहरत हासिल करण लाइ कुझु माण्हू इंसानियत जे दर्जे खां बि किरी पवनि था। मूंखे उमेद आहे त अवां 2 मिंटनि जी शोहरत जो मज़ो वरितो हूंदो, रुॻो इन लाइ जो मां अदाकारा आहियां त इन जो मतिलबु इहो नाहे अवां मुंहिंजो नालो ख़ाक में मिलाए छॾियो। अवां खे शर्म अचणु घुरिजे ऐं इन्हनि खे बि शर्म अचणु घुरिजे जेकी अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते यकीन कनि था। हिन वधीक चयो त बस हाणे घणो थियो, मां कंहिंखे बि वधीक पंहिंजो नालो बदनाम करण जी इजाज़त न ॾींदसि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk